इन बुलेटिन जी शुरुआत में ख़बर शामिल कंदासीं। फील्ड मार्शल हवाई फ़ौज ऐं सामूंडी फ़ौज जे सरबराहनि तरफ़ां शहीद मोहम्मद महफूज़ खे वरसी ते ख़राज पेश कयो आहे। चीफ ऑफ डिफेंस स्टाफ फील्ड मार्शल आसिम मुनीर तरफ़ां लास नायक मोहम्मद महफूज़ शहीद खे भेटा पेश कई आहे। एयर चीफ मार्शल ज़हीर बाबर सिद्धू ऐं नेवल चीफ एडमिरल नवीद अशरफ शहीद मोहम्मद महफूज़ खे ख़राज पेश कयो वियो आहे। मोहम्मद महफूज़ शहीद बहादुरी जो कुर्बानी ऐं वतन सां वफ़ादारी जो वॾो मिसाल आहे। ISPR चवणु आहे त 1971 जी जंग दौरान वाघा सेक्टर में शहीद मोहम्मद महफूज़ दुश्मन जे मुक़ाबले में गैर मामूली हिम्मत जो मुज़ाहिरो कयो। मोहम्मद महफूज़ जे बहादुरी पाकिस्तान जी हथियारबंद फ़ौज जी तारीख़ जी रोशनी तरीन बाबनि मां हिकु आहे। ख़बर शामिल कयूं पिया। फील्ड मार्शल हवाई फ़ौज ऐं सामूंडी फ़ौज जे सरबराहनि तरफ़ां शहीद मोहम्मद महफूज़ खे वरसी ते ख़राज पेश कयो आहे। चीफ ऑफ डिफेंस स्टाफ फील्ड मार्शल आसिम मुनीर तरफ़ां लास नायक मोहम्मद महफूज़ शहीद खे भेटा पेश कई आहे। एयर चीफ मार्शल ज़हीर बाबर सिद्धू ऐं नेवल चीफ एडमिरल नवीद अशरफ शहीद मोहम्मद महफूज़ खे ख़राज पेश कयो आहे। मोहम्मद महफूज़ शहीद बहादुरी कुर्बानी ऐं वतन सां वफ़ादारी जो वॾो मिसाल आहे। 1971 जी जंग दौरान वाघा सेक्टर में शहीद मोहम्मद महफूज़ दुश्मन जे मुक़ाबले में गैर मामूली हिम्मत जो मुज़ाहिरो कयो। मोहम्मद महफूज़ जे बहादुरी पाकिस्तान जे हथियारबंदनि फ़ौज जे तारीख़ जी रोशनी तरीन बाबनि मां हिकु आहे।